बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी पार्ट्स ऑफ स्पीच जे बे पार्ट प्रोनाउन के बारे में पढ़ंदासीं, जैमें असी आज प्रोनाउन के बे काइंड इंट्रागेटिव प्रोनाउन के बारे में पढ़ंदासूं। इंट्रागेटिव प्रोनाउन के असी सिंधी में ज़मीर इस्तेफाम चवंदा आहियूं। इस्तेफाम की माना है पुछण या पुछा करण। चवण जो मकसद यो है तो अड़ा ज़मीर जो सवाल पुछण के कम अचन उनके सिंधी बोली में ज़मीर इस्तेफाम और अंग्रेजी में इंट्रागेटिव प्रोनाउंस चइबो है। इंट्रागेटिव प्रोनाउन जो तादाद में 5 आहिनि: हू, होम, हुज़, विच ऐं वाट। ये जो असांजा प्रोनाउन आहिनि ये असांजा जो सवाल पुछण के लिए कम अचन था। असीं अॻ में भी पढ़ी आया हूँ तो हमेशा जो है प्रोनाउन जो वो नाउन की जगह ते इस्तेमाल थे तो ऐं जेका कम नाउन करे तो उहे साॻा ही कम जो असांजो प्रोनाउन करे तो। हाँ जो असां इन लेक्चर के बारे में पढ़ूं था, अचो तो पंहिंजे लेक्चर जो शुरुआत कयूं। हाँ असां जेकॾहिं बोर्ड ते नज़र दौरायूं था तो असांखे जो है हिते 5 जो है लफ्ज़ हू, हुज़, होम, विच ऐं वाट असांखे जो है बोर्ड ते लिखियल ॾिसण में अचनि था पिया। हाँ ये असांजा जेका ज़मीर है इंट्रागेटिव प्रोनाउन चऊं था, ये असांजे सवाल पुछण के कम अचन था। ये जेका ये रिलेटिव प्रोनाउन ज़मीर मौसूल तौर भी इस्तेमाल थींदा आहिनि। असां इंशाअल्लाह वो जो असां पंहिंजे अॻे जो लेक्चर में जो इन काइंड के बारे में रिलेटिव प्रोनाउन के बारे में पढ़ंदासीं, जैमें ये साॻा हू, हुज़, होम, विच ऐं वाट जी जगह ते जो दैट इस्तेमाल थींदो आहे। चवण जो मकसद ये 5 जेका असांजा लफ्ज़ आहिनि 4 जेका असांजा एज ए जो रिलेटिव प्रोनाउन भी इस्तेमाल थींदा आहिनि ऐं एज ए इंट्रागेटिव प्रोनाउंस भी जो ये इस्तेमाल थींदा आहिनि। हाँ ॾिसो इन मां जो हू असांजो जो वो सब्जेक्ट केस में जो असांजो हू इस्तेमाल थे तो पियो ऐं उन खां बाद में हुज़ जो है असांजो पॉसेसिव केस में इस्तेमाल थे तो पियो ऐं होम जो है वो असांजो ऑब्जेक्टिव केस में इस्तेमाल थे तो पियो। उन खां बाद में विच है जो पर्सन्स के लिए ऐं थिंग्स ॿिन्ही जे लाइ जो सवाल पुछण के लिए इस्तेमाल थे तो पियो, जॾहिं त वाट जो ओनली थिंग्स के लिए सवाल पुछण के लिए इस्तेमाल थे तो पियो। अचो तो असां हाणे पंहिंजी मिसालनि की तरफ़ हलूं। असां सभ खां पहिरियों लिखियो है हू आर यू, तूं केरु आहीं। तो हू जो है असांजो इंट्रागेटिव प्रोनाउन है जो जुमले में जो सब्जेक्ट जो कम करे रहियो है। उन खां बाद में असां बे नंबर ते सवाल पूछो है होम डू यू वांट, तव्हां कंहिंखे चाहियो था। हिते होम जो असांजो इंट्रागेटिव प्रोनाउन है जुमले में जो इन समझो असांजो सब्जेक्ट तौर इस्तेमाल थी रहियो आहे। उन खां बाद में हुज़ इज दिस बुक, ही बुक किताब कंहिंजी आहे। हिते हुज़ जो असांजो इंट्रागेटिव प्रोनाउन है ऐं जो है इहो असांजो जुमले में सब्जेक्ट तौर इस्तेमाल थी रहियो। इन खां बाद विच डू यू प्रीफर, टी आर कॉफी, तव्हां चांहि या कॉफी मां कहिड़ी शइ खे जो तरजीह ॾींदव। त हिते विच जो असांजे लाइ इस्तेमाल कयो आहे ऐं विच असांजो इंट्रागेटिव प्रोनाउन आहे ऐं हिते जो है एज ए सब्जेक्ट इस्तेमाल थी रहियो आहे। उन खां बाद में व्हाट इज द मैटर, छा मसलो आहे, छा ॻाल्हि आहे। हिते व्हाट जो असांजो प्रोनाउन है ऐं जुमले में जो असांजो सब्जेक्ट तौर इस्तेमाल थी रहियो आहे। उन खां बाद में हू मेड द टॉप स्कोर, कंहिं जो है घणो स्कोर कयो, घणा रन्स कया। ते हू हिते असांजो जो इंट्रागेटिव प्रोनाउन है ऐं सब्जेक्ट तौर इस्तेमाल थी रहियो। उन खां पोइ हुज़ इज दिस अम्ब्रेला, ही छतरी या अम्ब्रेला कंहिंजी है। हुज़ जो है हिते असांजो प्रोनाउन है, इंट्रागेटिव प्रोनाउन है ऐं एज ए सब्जेक्ट इस्तेमाल थिया। उन खां बाद में व्हिच इज ही, ही केरु आहे। हिते विच जो असांजो इंट्रागेटिव प्रोनाउन है सब्जेक्ट तौर इस्तेमाल थी रहियो आहे। उन खां बाद व्हिच विल यू टेक, तव्हां छा वठंदव। तो हिते जो है असांजो विच जो है इंट्रागेटिव प्रोनाउन है एज ए सब्जेक्ट तौर इस्तेमाल थी रहियो आहे। उन खां बाद व्हिच ऑफ दीज बुक्स इज योर्स, हिनन किताबन मां केड़ी किताब जेकी हुआ केड़ा किताब तव्हांजा आहिनि। व्हिच ऑफ दीज बुक इज योर्स, इन किताबन मां केड़ा किताब तव्हांजा आहिनि। व्हिच जो असांजो इंट्रागेटिव प्रोनाउन है एज ए सब्जेक्ट तौर इस्तेमाल थी रहियो आहे। उन खां बाद में व्हाट हैव यू फाउंड, तव्हां छा लधो आहे। हिते व्हाट जो असांजो इंट्रागेटिव प्रोनाउन है एज ए सब्जेक्ट इस्तेमाल थी रहियो आहे। उन खां बाद में व्हाट डू यू वांट, तव्हां छा था चाहियो। हिते भी व्हाट जो असांजो
इंट्रागेटिव प्रोनाउन है, लेकिन जुमले में जो सब्जेक्ट तौर इस्तेमाल थी। व्हाट इज स्वीटर देन हनी, माखी का वधीक कहिड़ी शइ मिठी आहे, त व्हाट जो असांजो वो इंट्रागेटिव प्रोनाउन है, ऐं हिते जो सब्जेक्ट तौर इस्तेमाल थी रहियो आहे। हाणे हे जेका असां 13 नंबरनि ताईं जेका भी सवाल पुछा, ये सब जेका असांजा सवाल हुआ डायरेक्ट हिसाब सां हुआ। कॾहिं कॾहिं जेको आहे त पंहिंजो इंट्रागेटिव प्रोनाउन जेको आहे उहो इनडायरेक्ट जेको आहे सवाल पुछण में भी इस्तेमाल थिए थो। उन जे लाइ असां 3 मिसाल लिखिया आहिनि, जीअं आई आस्क्ड, मां पुछो, हू वाज स्पीकिंग, केरु ॻाल्हाए रहियो हो। टेल मी व्हाट हैव यू डन, मूंखे ॿुधायो त तव्हां छा कयो आहे। से व्हाट यू वुड लाइक बेस्ट, ॿुधायो त तव्हांखे छा वधीक पसंदि आहे, तव्हां छा वधीक पसंदि कंदो। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त हिते जेको आहे हू खां पहिरें जेको असांजो हे सब्जेक्ट ऐं असांजो वर्ब इस्तेमालु थियो आहे, ऐं हिते हू जेको आहे असांजे इनडायरेक्ट वे में जेको आहे माना इनडायरेक्ट थी करे जेको आहे हिते सवाल पुछण में कमु अचे थो। जॾहिं त असांजा पहिरें जेका भी असां सभु जुमला लिखिया आहिनि उन्हनि में जेका भी हिते इंट्रागेटिव प्रोनाउन इस्तेमालु थिया आहिनि सभु जेको आहे डायरेक्ट वे में जेको आहे सवाल पुछनि पिया, लेकिन हिते जेको आहे इहो इंट्रागेटिव जेका प्रोनाउन्स आहिनि उहे इनडायरेक्ट वे में जेको आहे सवाल पुछण जे कमु अचनि। हिते आहे टेल मी व्हाट हैव यू डन, त हिते भी असांजो जेको व्हाट आहे उहो इंट्रागेटिव प्रोनाउन आहे, लेकिन हिते जेको आहे असांजो इस्तेमालु थियो आहे इनडायरेक्ट वे में सवाल पुछण जे तरीक़े सां। टेल मी, मूंखे ॿुधायो, व्हाट हैव यू डन, तव्हां छा कयो आहे। उन खां बाद में से व्हाट यू वुड लाइक बेस्ट, ॿुधायो त तव्हां छा वधीक पसंदि कंदो। हिते व्हिच भी असांजो जेको आहे इंट्रागेटिव प्रोनाउन आहे, ऐं जुमले में जेको आहे असांजो इनडायरेक्ट वे में जेको आहे सवाल पुछण जे लाइ कमु आयो आहे। हाणे जेका असां हिते चार्ट लिखियो आहे, चार्ट में लिखियो हू जेको असांजे सब्जेक्टिव केस में जेको आहे इस्तेमालु थियो, सब्जेक्ट जे बारे में जेको आहे इस्तेमालु थियो। हाणे अचो ॾिसूं त असां पंहिंजे मिसालनि में आया जेको आहे इहो सब्जेक्ट तौरु इस्तेमालु थियो आहे, त हिनखे थोरो ॾिसूं। हाणे हिते आहे हू आर यू, तव्हां केरु आहियो, त ज़ाहिर जॾहिं असांजो जवाबु ॾिनो आई एम स्टूडेंट, आई एम टीचर, अहिड़े तरीक़े सां असांजो जवाबु ॾिनो ज़ाहिर आहे जेको असांजो सब्जेक्ट जे लाइ इस्तेमालु थियो। उन खां पोइ होम डू यू वांट, तव्हां कंहिंखे पसंदि कयो था, आई वांट अली या आई वांट ही, आई वांट हिम, अहिड़े तरीक़े सां जेको आहे असांजो जेको जवाबु ईंदो उहो ऑब्जेक्ट में ईंदो। अहिड़े तरीक़े सां असां हिनखे जो सवाल पुछूं था उहो बि ऑब्जेक्ट जे बारे में पुछूं था पिया, न कि असां हुनखे सब्जेक्ट जे बारे में पुछूं था पिया। उन खां बाद हिते हूज़ इज़ दिस बुक, ही किताब कंहिंजो आहे, असां मालिकी जेको आहे छोकिरनि चयूं था त भाई जेके बुक आहे किताब थी हर कंहिंजी आहे, इन मां ख़बर पए थो हूज़ जेको आहे हिते इस्तेमालु थी रहियो आहे पोज़ीशन जे लाइ, त मालिकी ज़ाहिर कंदो भाई जेके किताब आहे इहो कंहिंजो आहे। उन खां बाद में हिते आहे व्हिच डू यू प्रीफर, टी आर कॉफी, हिते आहे व्हिच जेको आहे असांजो असांखे लिखियो आहे त विच असांजो जेको आहे थिंग्स पर्सन जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे ऐं थिंग्स जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे। हिते व्हिच डू यू प्रीफर टी आर कॉफी, त तव्हां जेको आहे चांहि ऐं कॉफी मां कहिड़ी शइ खे पसंदि कंदो। हाणे चवण जो मक़सदु आहे हिते टी आहे ऐं कॉफी आहे, ॿई शयूं आहिनि, हिते विच जेको आहे इन शयुनि खे जेको आहे छोकिरनि जे लाइ जेको आहे जो खणी इस्तेमालु थियो आहे, उनखे रिप्रेज़ेंट करण जे लाइ इस्तेमालु थियो आहे। व्हाट इज़ द मैटर, छा मसइलो आहे, त सम्झो व्हाट जेको आहे हमेशह शयुनि जे लाइ इस्तेमालु थिंग्स जे लाइ थींदो आहे, त हिते बि मसइलो जेको आहे सम्झो त हिकिड़ो थिंग्स जे हुन में अचे थो मैटर में। उन खां बाद में हू मेड द टॉप स्कोर, कंहिं जेको आहे वॾो स्कोर कयो या घणो स्कोर कयो, हिते वरी साॻियो हू जेको आहे उहो सब्जेक्ट के पुछण चाहिए तो कहीं बाबा स्कोर तो थियो पर कहीं कयो वो उन्हीं जे बारे में पूछे तो पियो। उन का बाद में whose is this umbrella, ही छतरी कहीं जी है, इते वरी जेको ओनरशिप पोजीशन मालिकी जे लाइ जेको असां छठी जी जेको मालिकी पुछण चाहियूं था तो भाई छठी जेको कहीं जी है, त हाणे असां उन छठी मालिकी पुछण जे लाइ लास्ट जेको whose इस्तेमाल कयो जेको पोजीशन बि शो करे थो। उन का मतलब which is ही केर है, हाणे ॾिसो हिते विच जेको पहिरीं असां जेको इस्तेमालु थियो थिंग्स जे लाइ, लेकिन हिते विच जेको असांजो पर्सन जे लाइ इस्तेमालु थियो। असां इन खां पहिरीं बि चई बाबा विच जेको आहे उहो पर्सन ऐं थिंग ॿिन्ही जे लाइ इस्तेमालु थिए थो पियो। उन खां पोइ अचो त अॻिते व्हिच विल यू टेक, तव्हां छा वठंदव या तव्हां छा पसंदि कंदव। त हाणे चवण जो मक़सदु आहे हिते जेको तज़किरो थी रहियो आहे उहो बि थिंग्स जे बारे में थी रहियो आहे। उन खां बाद में व्हिच ऑफ दीस बुक्स इज़ योर्स, हाणे किताब आहिनि उहे बि थिंग्स जे में अचनि था, इन जे करे हिते बि जेको विच इस्तेमालु थियो आहे उहो थिंग्स जे बारे में। उन खां बाद व्हाट हैव यू फाउंड, तव्हां छा लधो आहे, ज़ाहिर आहे उन जेको का शइ थिंग लधी हूंदी त इन में इहो ज़ाहिर थियो असांजो जेको व्हाट आहे उहो थिंग्स शयुनि जे लाइ इस्तेमालु थिए थो पियो। व्हाट डू यू वांट, तव्हां छा था चाहियो, त इते बि जेको व्हाट आहे उहो बि जेको आहे असांजो जेको आहे थिंग्स जे ज़िमरे में अचे थो ऐं इहो इस्तेमालु थियो। उन खां पोइ व्हाट इज़ स्वीटर देन हनी,
हाणे हनी बि हिकिड़ी थिंग शइ जो नालो आहे, त हाणे चयो त हनी खां माखी खां वधीक ॿी कहिड़ी शइ जेको आहे उहा मिठी आहे, त इते बि वर्ड जेको असांजो थिंग्स जे लाइ इस्तेमालु थियो आहे। उन खां बाद में हिते साॻियो जेके इनडायरेक्ट वे में क्वेश्चन पुछिया विया आहिनि, उन में बि हू वाज़ स्पीकिंग, केरु ॻाल्हाए रहियो, ज़ाहिर स्पीकर माना सब्जेक्ट जे बारे में पुछियो वियो आहे। वॉट हैव यू डन, तव्हां छा कयो आहे, इहो बि कंहिं शइ जे बारे में पुछियो वियो आहे, कहिड़ो कमु कयो, छा कयो। व्हिच यू वांट, से व्हिच यू वुड लाइक बेस्ट, त कहिड़ी शइ तव्हां जेको वधीक पसंदि, हिते व्हिच बि जेको आहे उहो थिंग्स जे लाइ इस्तेमालु कयो वियो आहे। अॼु जी वीडियो में दोस्तों असां जेको आहे त इंट्रागेटिव प्रोनाउंस जे बारे में पढ़ियो, ज़मीर इस्तिफ़ाम जे बारे में। ज़मीर इस्तिफ़ाम जेको आहे असांजा सवाल पुछण जे लाइ कमु अचनि था पिया। चवण जो मक़सदु इहो आहे त इहे सभई जेका लफ़्ज़ आहिनि एज़ इन इंट्रागेटिव एडजेक्टिव तौर बि जेको आहे इहे इस्तेमालु थींदा आहिनि, लेकिन असां इन्हनि जे बारे में जेको आहे इन्हनि जे वक़्तु जेको विच में डिफरेंस आहे उन जे बारे में असां जेको आहे इनशाला पंहिंजे जेको आहे त एडजेक्टिव वारे चैप्टर में जेको आहे इनखे असां डिटेल में जेको डिस्कस कंदासूं। अॼु जो लेक्चर जेकॾहिं तव्हांखे पसंदि आयो आहे त असांजे लेक्चर खे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब करो। तव्हांजी वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।